अज असां सजदा भुली वयासीं, टाइम नाहे मिलंदो, मसरूफियत घणी आहे, कब्रिस्तान नाहियो वेंदा। असां खां पहिरियां जेके मरी विया उन्हनि खे यादि नाहियो कंदा। काॾे विया? केतिरा आया? वॾा वॾा आया, वॾा मालदार आया। मसरूफियत खां हाणे टाइम ई नाहे मिलंदो, टाइम ई नाहे मिलंदो। वॾा हुकूमत में आया, वॾियूं वॾियूं वज़ारतूं मिलियूं, MNA बणिया, MPA बणिया, अॼु कब्रनि में आहिनि। हैरत आहे, जंहिं रब पैदा कयो उन जी बारगाह में झुकण लाइ टाइम नाहे। तूं कहिड़ो बंदो आहीं? नमाज़ी बणिजी वञो, पक्का नमाज़ी बणिजी वञो। सॼी परेशानियुनि जो हल हिकु आहे, इहो ही आहे रोज़ानो 5 वक़्त अल्लाह जी बारगाह में झुकी वञो। परेशानी केरु दूर कंदो? अल्लाह। औलाद केरु ॾींदो? अल्लाह। औलाद खे फर्मा बरदार केरु कंदो? अल्लाह। रोज़ी केरु ॾींदो? अल्लाह। मुंहिंजे नबी खे नमाज़ सां एतिरी मुहबत, इरशाद फरमायो, जुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलाह, नमाज में मुंहिंजे अखियुनि जी थधाण आहे। तूं कहिड़ो उम्मती आहीं? नबी त 6 वक़्त नमाज़ूं पढ़े ऐं तोखे 5 वक़्त नमाज जी तौफ़ीक नथी मिले। अचो अॼु असां अहद कयूं था, वाइदो कयूं था, इंशा अल्लाहुल करीम हाणे असांजी का बि नमाज कज़ा न थींदी। नमाज़ी बणिजी वञो, पक्का नमाज़ी बणिजी वञो, इंशा अल्लाहुल करीम।